अहम ख़बर है जाम शुरू खां शेयर कंदासीं सिंधु वहंदो रहंदो जे उनवान सां मुशाइरो सिंधु के भेटा पेश। अपडेट कंदासीं कोटरी बिराज वटि सिंधु जे डाउन स्ट्रीम में ॾाढ धड़ियुनि ॿेड़ियुनि ते सवार थी मुशाइरो कयो। ख़बर सां शेयर कंदासीं मुशाइरे में इसाक समेजो नासरतो बख्शण मेहराड़वी फयाज़ लतीफ़ अली आकाश ऐं ॿिया शरीक अब्बास खोसो काज़ी मकसूद गुल डॉक्टर भाई खान शर सिकंदर बुर्दी भी मुशाइरे में शरीक। खबर वासा शेयर कंदासीं सरवर सखीराड़ी इंतिखाब बुर्दी राहत बुर्दी सईद समेजो ऐं ॿियनि जी दरिया के भेटा ॾाढ धड़ियुनि ॿेड़ियुनि ते सवार थी शाइरी पेश करे सिंधु दरिया के भेटा पेश कई। खबर वासा शेयर कंदासीं जाम शुरू खां सिंधु वहंदो रहंदो जे उनवान सां मुशाइरो सिंधु के भेटा पेश। कोटरी बिराज वटि सिंधु जे डाउन स्ट्रीम में ॾाढ धड़ियुनि ॿेड़ियुनि ते सवार थी मुशाइरो कयो। मुशाइरे में साख समेजो नासरतो बख्शण मेहराड़वी फयाज़ लतीफ़ अली आकाश ऐं ॿिया शरीक। अपडेट कंदासीं अब्बास खोसो काज़ी मकसूद गुल डॉक्टर भाई खान शर सिकंदर बुर्दी भी मुशाइरे में शरीक। खबर वासा शेयर कंदासीं सरवर सखीराड़ी इंतिखाब बुर्दी राहत बुर्दी सईद समेजो ऐं ॿियनि जी दरिया के भेटा ॾाढ धड़ियुनि ॿेड़ियुनि ते सवार थी शाइरी पेश करे सिंधु दरिया के भेटा पेश कई। तफसील मालूम करनासी अली मुराद चांडियो खां जी कड़ा तफसील है। जाम शहर में सिंधु वहंदो रहंदो उनवान सां मुशाइरो कोठायो वियो आहे। मां ॿुधाईंदो त कोटड़ी बैराज वटि सिंधु दरिया जे अप स्ट्रीम में सिंध लेगेज अथॉरिटी जे चेयरमैन ऐं सिंधु वहंदो रहंदो गीत जे तख्लीकार सईद समेजो जी मेज़बानी में कोठायल मुशाइरे में ॾाढ धड़ियुनि ॿेड़ियुनि ते सवार थी शाइरी पेश करे सिंधु दरिया के गुलनि जी भेटा पेश कई आहे। मां ॿुधाईंदो त मुशाइरे में इसाक समेजो सीनियर सहाफ़ी नासरतो नामियारे कंपेयर बख्शण मेहराणवी फयाज़ लतीफ़ चांडियो अली आकाश अब्बास खोसो काज़ी मकसूद गुल डॉक्टर भाई खान शर ऐं ॿियनि पंहिंजे तख्लीकुनि ज़रिए सिंधु दरिया ऐं सिंध धरती सां मोहबत जो इज़हार कयो आहे। जंहिं मुशाइरे में रागिन सिकंदर बुर्दी सरवर सखीराणी इंतिखाब बुर्दी सईद समेजो ऐं ॿियनि क़ौमी गीत चई सिंधु दरिया खे भेटा पेश कई। ॿुधाईंदो त मुशाइरे में शरीक ॾाढ धड़ियुनि मुतालबो कयो आहे त सिंधु दरिया जे जेके तकरारी केनाल अॾिया पिया आहिनि उहो मनसूबो तुर्त ख़तमु कयो वञे जॾहिं त कारपोरेट फार्मिंग ज़रिए जेके सिंध ज़मीननि ऐं वसीलनि ते कब्ज़ो कयो पियो वञे इन रसा खे बि तुर्त ख़तमु कयो वञे। जी मेहरबानी आवाज़ अपडेट करण लाइ।